ते वञण जी का बि ज़रूरत कोन्हे। छो रहिस छो? इजाज़त ॾे त उनखे उते ई ख़तम करे जाऊं। इहो हाणे तव्हांजे ख़तम थियण जो न आहे। जेकॾहिं तव्हां इन्हें ख़तम कयो आहे त घणा ॾींहं अॻु में ख़तम करे चुका हुजो आहे। त पोइ छा छॾे ॾियुसि? भले वते आज़ाद घुमंदो। मां बि इहो चाहियां थो, घुमे भल घुमे, जेतिरो वड़ेस घुमे। जॾहिं घुमी घुमी थकंदो ऐं ख़ौफ़ लही वेंदुसि त पोइ इन्ही हाथी खे पुलिस जी मदद सां सोढ़ो करे उन जे नक में नाकेली विझे गेले अची हिते पंहिंजी ओक्ताक ते ॿधंदासूंसि ऐं पोइ कमाल खान जे हर ज़ख़्म जो न को हिसाब वठंदासीं ऐं इहो पुछंदासूं कमाल साईं खे किथे बंदि करे रखियोसि। लालू जी सरकार। तो इन रिछ जो पीछो कंदो रहो, ॾिसीस त किथे रहे थो, किथे वेहे थो, किथे वञे थो। समझी? जी बाबा साईं, 24 कलाक मां हुन जे पोयां हूंदुसि। हाकिम खाना बाबा शरबत पीने? मां चयो न शरबत न, खण जो ज़हर जो प्यालो ॾींदे न, उहो हाणे मां पी वेंदुसि। न हाकिम खाना न, जेको थियो उनखे विसारे छॾ। मां विसारे छॾियां? इहे घाव मां कीअं विसारियां जेके रुस्तम खान मुंहिंजे सीने ते ॾंभरिना आहिनि न? इहे मां घाव पंहिंजे जिस्म ते कॾहिं बि नथो विसारे सघां। अदालत जेसि ताईं अकबर रुस्तम जा लाश मां पंहिंजे अखियुनि सां कदमनि में न ॾिसां तेसि ताईं मूंखे सुकून न मिलंदो। जेकॾहिं रुस्तम खान सां दुश्मनी विहाई न त मारियो वेंदे। हिन ज़िंदगीअ खां त मौत बहितर आहे। कंध खणी मां कंहिंजे आॾो घुमण जहिड़ो न रहियो, हाणे जीव छा कंदुसि? मुड़ हाकिम खान मुड़ ऐं इज़त सां ज़िंदगी गुज़ार सिख। जॾहिं इज़त रही न आहे त मां ज़िंदगी गुज़ारियां कीअं? ऐं तव्हां मुंहिंजे लाइ छा कयो? पछताईंदे हाकिम खान, ॾाढो पछताईंदे। जेको हिन वक़्तु पछतायो आहे, जेकॾहिं मौत बि अची वञे न, हिन खां वधीक ॿियो पछताव न थींदो। चइबो त कोन मुड़ंदे? न, बिल्कुलु न अदा वॾा। वरी तव्हांजो सुकून बर्बाद थी वेंदो। जॾहिं मुंहिंजी दिलि बर्बाद थी वई, मुंहिंजी इज़त बदनाम थी वई, त मां ॿियनि जे सुकून लाइ माठ करे न वेंदुसि। जेसि ताईं मां पंहिंजे थियल बेइज़ती जो प्लान न वठंदुसि, तेसी ताईं मां माठ न रहंदुसि। हाकिम खान, जेको कुझु तोसां थियो आहे उनजो कारण बि तूं पाण आहीं। यार हाणे कुझु दरगुज़र करणु सिख, दिलि खे ॾाढो सुकून मिलंदो। अदाड़े पस मुंहिंजी दिलि जे मथां मातम पियो हले ऐं तव्हां सुकून जी ॻाल्हि था कयो। रुस्तम ऐं अकबर जी मौत खां पोइ मुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो ऐं तमामु जल्द मां हुननि जा लाश तव्हांखे अची ॾेखारींदुसि। चौकू हकम खान सां रुस्तम खान बाबा अहिड़ी कई अथई वॼी थिया ख़ैर। आस्ते ॻाल्हि गुलाम कादर, आस्ते ॻाल्हि। सियाणनि चयो अथई त भितिन खे कन थींदा अथई। किथे हाकिम खान ॿुधी वरिती त रुस्तम खान जो कसरूप तो मां मुंहुं मां कढंदी, सो बि यम करे। वाह, घणी हुन बि ग़रीबनि खे सतायो आहे। नेठ हाणे ग़रीबनि जूं बददुआऊं बि तरंगो लाई जूं न। तोबा गुलाम कादर मुंहिंजी तोबा। हाकिम खान केॾो न ग़रीबनि सां ज़ुल्म कयो, सो बि यम करे। छोकू अब मां इन ॻाल्हि ते एतिरो सोचींदो आहियां त मुंहिंजूं अखियूं ॻोढ़नि सां भरिजी ईंदियूं आहिनि, पर इन ज़ालिम हाकिम खान खे ज़रे जो बि रहम न पियो। तोबा कुदरत वारो हाणे तो हाकिम खान खां हिसाब किताब वठी। गुलाम कादर हाणे ख़बर पवंदसि त ग़रीबनि जूं आऊं छा थींदियूं आहिनि। छा अञा सही सलामत आहे। मुंहिंजी दिलि त तॾहिं कुझु थिए हा जॾहिं इन ज़ालिम जूं ॼंघूं ऐं ॿाहूं भञी रुस्तम खान फिटी करे हलियो वञे सा। गुलाम कादर, जेकॾहिं हाकिम खान जा इहे कम रहिया न त इहो ॾींहुं बि ज़रूर ईंदो। इंशाअल्लाह ताला
जान छुटंदी असांजी। चवंदा आहिनि त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। भाॼाई मूं जेको सोटे खे ॾिनो आहे उहो अञा मां भरियो ई कोन्हे। सोटे जी मां कुते खां बदतर हालत कई आहे। तो मथां बि शुरू थी चुकी आहे, उहे ॾींहं परे न आहिनि। तोसां बि सोडे खां वधीक हशर थियण वारो आहे। भुल में कुता चक पाए विया आहिनि। तूं ख़ुशि न थी। मुंहिंजो उन्हनि तरफ़ ध्यानु कोन हुयो, तॾहिं थोरियूं रोंडूं पाए विया आहिनि। तुंहिंजे जिस्म सां गॾु तुंहिंजे रूह खे बि रांडियूं ॾिनल आहिनि, तॾहिं त तुंहिंजो पघर नथो सुके। बस हाणे बस भाॼाई, हितां निकिरण जी कर। अता वॾे जे करे मां तुंहिंजी इज़त कयां थो। किथे ईअं न थिए जो मां उहा इज़त विसारे ऐं तोखे हितां धिका ॾेई कढां। तुंहिंजी इज़त इन में आहे, तूं निकिरी वञ, निकिरी वञे तो। वञा थी वञा, निड़ी फाड़े रड़ियूं न कर। हल हाणे हल, वॾी आई ताना ऐं तुमका। हकीम, ही रनू नज़र कोन थियूं अचनि। कंहिं ॿी ज़मीन ते मोकिलियो अथनि छा? न पाछा, अञा हिन नंबर जो कमु रहियो पियो आहे। मां ॿिए नंबर ॾे हिननि खे अञा कीअं मोकिलींदुसि? किथे ईअं त न आहे त असां उन्हनि खां संग घुरियो ऐं हू लॾो खयूं हलिया विया? पाछा निकिरी विया त काॾे निकिरी वेंदा? अॻे पोइ हिननि खे केले सीले अचे हिते ई विहारींदासीं। वञ वञी जांच करे अची, जेकर हिते आहिनि ऐं कम कंदे थकिजी पिया आहिनि, कुझु ॾींहं साह खणणु चाहिनि था या को मसइलो अथनि त ठीकु आहे, पर जेकर निकिरी विया आहिनि त पोइ महिला तो ख़बर ॾे त ॻोल्हे हथु कयूं। जी पाछा, तव्हां हाणे उतां कॾहिं हलो, मां ॻोल्हे अचां थो। अम्मा खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। हाणे हिकिड़ी सलाह मुंहिंजी ॿुधो। हाणे पंहिंजो तयारी रखो, जंहिंमहिल बि वक़्तु मिले त हितां हीअं खिसकी निकिरी हलो। अम्मा मूंखे त ख़ौफ़ थो थिए, जेकॾहिं हितां निकितासीं न त इहे पीछो करे असांजे पोयां ज़रूरु अची निकिरंदा। ओ अम्मा, अॼु कोन था निकिरऊं। जीअं असांखे अॼु ज़मीन ते न ॾिसंदा न, तीअं ॾिसजांइ बाहोड़ करे अचे हिते पहुचंदा। तॾहिं त चवां थी अम्मा त हितां निकिरण जो ख़्यालु दिलि मां ई कढी छॾ। ओ अम्मा, हितां खणी न बि हलऊं, पर खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। हिते इज़त सां रहणो हाणे कोन ॾींदा रहणो असांखे इज़त सां। ऐं अम्मा, जेसीं ताईं रेस जो कर्ज़ न लाहींदासीं न त हितां वञण बि कोन ॾींदो। अम्मा, खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। हाणे रुगो हिननि जे तर खां निकिरी हलऊं। जॾहिं हिननि खां परे निकिरी वियासीं न त पोइ असांखे कुझु बि कोन करे सघंदा। हा, अम्मा कमदार तो अचे। मूंखे पहिरियों ई पक हुई त निभागो ज़रूरु ईंदो। माई वॾी जो ख़ैर। हा, तुंहिंजे सिर जो बि ख़ैर। माई वॾी, अॼु भला कम ते कोन आयव? कैदी त कोन आहियो जो रोज़ हाज़िरी भरण अचूं। माई वॾी कम ते न आयो। न न, मां अहिड़ी ॻाल्हि त नाहे कई। थकिजी पिया आहियूं, ॿ ॾींहं खनि साह खणंदासीं। न न, का बि ॻाल्हि नाहे। ॿ ॾींहं साह खणो या 10 ॾींहं, तव्हांखे केर बि न चवंदो। रुगो रेस जी पारत हुजेव। हा हा, पारत है पारत। हाणे तूं रुगो टरण जी कर। तबियत सही कान्हे मुंहिंजी, 2 ॾींहं कम ते कोन ईंदासीं। का ॻाल्हि नाहे, का ॻाल्हि नाहे। 2 ॾींहनि को तव्हां 3 ॾींहं आराम कयो। पहिरां जे सिर ॾे ख़ैर हुजे।
जीअं ई तबियत ठीकु थी त कम ते पहुची वेंदासीं। तूं हेॾे अचण जी तकलीफ़ न कर। ठीकु आहे ठीकु आहे। ॾिसेसि थी मां हेड़ी मुछू टंगे थी घर में बीह थो रहे, कुझु चवेसि नथी। मां छा चवांसि, अलाह जी कई आ। तो दोस्तो हाणे मूंखे इजाज़त। छो अकबर एतिरो जल्दी वापसि पियो वञी? पोयां हाकिम खान कुते वारी लो ज़रूरु ॾींदो, इन करे मुंहिंजो उते हुजणु ज़रूरी आहे। अकबर हाकिम खान सां असां अहिड़ो त हशर कयो आहे जो कुझु ॾींहं हू हवेली खां ॿाहिरि ई कोन निकिरंदो। न रुस्तम खान न, हाकिम खान खे मां सुञाणा। जेकर अञा बि सिधो न थियो न त सिर धड़ खां धार करे छॾींदासीं। हिन वक़्तु हाकिम खान खे असां छेरो ॾेई छॾियो आहे, कुझु बि करे सघे थो। इन करे मूंखे दिलि सां इजाज़त ॾियो। ठीकु आहे अकबर, तूं भले हल, तोखे इजाज़त आहे। पर ॿुध, जेकॾहिं तोखे असांजी ज़रूरत पवे न, हक़ कजाए, असां उते पहुची वेंदासीं। कोई मोकिलाणी न आहे यारो। हैदर 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 बादशाह माईअ जो पूरो पूरो ख्यालु आहे तोखे संग ॼण ते। हकीम तो कीअं अंदाज़ो लॻायो? जेकॾहिं संग न ॼनि हा न त मज़ूरीअ ते ज़रूरु अचनि हा, पर हू सोचनि थियूं त हुन जूं 5 ई आङिरियूं कीअं में आहिनि, त पोइ मज़ूरी करे छा कंदियूं? हकीम जेकर न माई संग ॾे थी त पोइ वाह वाह थी वेंदी। वाह वाह बादशाह, वाह वाह ज़रूरु थींदी, महफ़िल बि मचंदी, त नाच गाना बि थींदा। तोखे पूरी पक आहे त माई जो कुझु राज़ पोइ आहे? सोरहाना बादशाह, सोरहाना मूंखे पक आहे। पोइ कॾहिं थो वञी तारीख़ वठण लाइ? ॾींहुं ॿ सब्र कयो बादशाह, कुझु सोचे वठनि, पोइ वञी पासो वठंदो मान। हकीम जेकॾहिं पैसनि में संग तोरे ॾिनऊं न त बि वठंदसि। ख़बर आहे न पोतार, ख़बर आहे न, कमु तुंहिंजो मुफ़्त में ई थी वेंदो। बाबा मां ज़मीन ते हलां पियो। हिन वक़्तु वञी छा कंदे? पाणी मोकिलायो आहे, जेकॾहिं मिली थो वञे त 2 बारा भरिजी पवंदा। पोइ जल्दी मोटण जी कजाए। चाचा अकबर अञा कोन आयो? अलाह ख़ैर कंदो, वरी विझे न कहीं फॾे में त। चाचा तव्हां सम्झाइसि छो नथा? मुंहिंजी मन ई कोन थो, तव्हां सम्झायोसि। चाचा जेको तव्हांजी नथो मञे उहो मुंहिंजी किथां मञीजो। वरी बि चई ॾिसोसि, तव्हांजी ज़रूरु मञींदो। जी चाचा, अचे त कोशिशि कंदसि। अदा अदा बेटा जी अदा मां तोसां थी ॻाल्हायां। ॻाल्हि करसि। अदा अॼु असां हाणे हितां निकिरी वेंदासीं। पर छो दी हिते कहिड़ो दुख मिलियो आहे? अदा दुख या सुख त ज़िंदगीअ जो हिसो आहे, पर ॻाल्हि इहा आहे अदा तुंहिंजा असां ते किरोड़े कुर्ब आहिनि। हाणे असांखे हिते सुख नथो अचे, पर अदा अलाए छो, अलाए छाजे करे हाणे दिलि खे हिते सुख कोन थो अचे पियो। इन करे चऊं था त वरी असां ॿियो हंधु ॾिसूं, मन को दिलि खे करार पहुचे, ज़िंदगीअ खे मट सट करे ॾिसूं। अदा ॾिसूं त क़िस्मत काथे थी वञी दंग करे। उहा माना सां ॿुधी पियो न, तुंहिंजो पुफी छा थो चवेसि? पुफी असांखे अकेलो करे वेंदो। छा कयां मुंहिंजी मिठड़ी मां, असांजो हिते रहणु हाणे महाल थी वियो आहे। हितां वेंदो त काॾे वेंदोसि? का बि ख़बर कान्हे अदा, क़िस्मत अलाए काथे वञी दंग कंदी। ओ दी तव्हांजो मर्ज़ी, रहो त मुंहिंजी अखियुनि ते। अदा हाणे बसि दुआ करे छॾिजांइ, असांजी हितां वञण जी कंहिंखे बि ॻाल्हि न कजाए। अदा छो दी चोरी कयो वञो था छा? अहिड़ी ॻाल्हि न आहे मामा। ओ दी नथा रहो त माशाल्लाह माला तो वञी सवेल के कखन में वञी पहुचो। अदा चिबड़
हाणे हलण जी कर त महिलाए तो हली कंहिं हंध ते पहुचूं। अदी सोचे छॾियो अथई। हा दा बस हाणे मुंहिंजे सोच में इहो ई आहे। अम्मा चङो खाधो पीतो ॻाल्हाइण ॿोल्हाइण बख़्श कजो। जाई वञेसि तो। अदा हल हल अदा अदा चङो माशाअल्लाह मां अबा रोकनी हिनखे। हाँ बाबू पर हो बि मुसाफ़िर असां मुसाफ़िर केरु कंहिंखे रोके नथो सघे अम्मा। दुनिया जार पुराणो आहे जंहिंमें माण्हू फाथल आहे। माण्हू सुख जा ख्वाब लहे थो माण्हू सुख जा ख्वाब लहे थो। सहरा माण्हू बादल माण्हू कोमल माण्हू पत्थर दुनिया कोमल माण्हू। अरे मां तव्हांखे रोकियो त इहो अजाई घिटीअ में हिते कचरियूं न कयो। इहो ई बाबा साईं इहो ई मैं इन्हां को समझाया पे पर ए मेरी गाल समझदे ही कोनी। तू इन्हनि खे इहो समझाई पियो। हाँ बाबा साईं। अरे मां चवां थो बस कयो बस कयो। यार अत रोक तो भला चुप करो न लठी लॻसन त तव्हां न बाक़ी क्या चुप करे तूं बस। महमूद हुकुम कयो इन्हनि खे वठी वञी ज़मीन ते सॼो ॾींहुं गुॾ कराइनि तॾहिं इहे सुधरंदा। बाबा साईं अॻिते अहिड़ी ग़लती न थींदी। बाबा साईं अहिड़ी ग़लती न थींदी। अॻियां थी हलो अॻियां थी हलो। मां चयो अॻियां थी हलो अॻियां थो। हाँ चवां थो अॻियां थो हलूं था अॻियां थो हलूं था वॾा हलूं था। ईंदा मोहब्बत ते करी छुट्टी न पवे यार। अॻियां थो केस ताईं सिज न लहे माथ न कढजा। छॾियो मूंखे। मां चवां थो अॻियां थी। हिनखे नथा वठी वञी सघो। तू रोकींदे। हा मां रोकींदुमि। महमूद न वेंदे। चाचा जंहिं हिन पोड़े जो तूं ख़ैर घुरे थी मां चवां थो इज़त सां हल न त हिन पोड़े खे मां हिते जो हिते पूरो कंदुसि। तूं हिनखे नथो मारे सघीं। मां छा नथो करे सघां न इहा तोखे ख़बर आहे। मां हलां थी मां। जे अचे इहो तुंहिंजो टूट छोरो त ॿुधाए छॾिजांसि त हाकिम ख़ान वरी ईंदो। ॿुधाए छॾिजांसि त हाकिम ख़ान वरी तुंहिंजो अची महिमान थींदो। सम्झी? चाचा